मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। 2022 जी ॿोॾि दौरान सरकार पारां घरनि जी तामीर लाइ जारी कयल रक़म जी किस्त वठण लाइ आयल ॿोॾि मुतासिरीन जो निजी बैंक जे अमले ऐं गार्ड पारां मुबैना रिश्वत घुरण तां झेड़ो हिक ॿिए मथां मुकनि जो वसकारो। ॿिनि ॿोॾि मुतासिरीन ऐं निजी बैंक जे ॿिनि गार्डनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में बैंक जो गार्ड मुश्ताक नूनारी, वकार अहमद, अली शेर ऐं ॿिया शामिल आहिनि। झेड़े दौरान मुलाज़िमनि जा कपिड़ा लीणू थी विया। माण्हुनि ऐं बैंक जे अमले में भाॼ पइजी वई। इतला ते मेहर पुलिस पहुची ॿिनि ॿोॾि मुतासिरनि खे गिरफ़्तार करे झेड़े खे टारे छॾियो। ॿोॾि मुतासिरीन मूजिबि त असीं केतिरनि ई ॾींहनि खां रोज़ बैंक ते अचूं था। बैंक अमलो ऐं मुक़रर कयल गार्ड असांखे घरनि जी रक़म ॾियण बजाए असांखां 10,000 रुपया रिश्वत वठनि था ऐं बिला वजह जी असांखे परेशान करे रहिया आहिनि। हुननि चयो त बैंक जो गार्ड रिश्वत न ॾियण तां असांखे गारगंद कई ऐं धिका ॾिना, जंहिं तां झड़पूं थियूं आहिनि। बैंक अमले मूजिबि त घरनि जी आयल रक़म जी लिस्ट तहत ॿोॾि मुतासिरीन खे पैसा ॾिना वेंदा आहिनि, पर पैसा वठण जी आड़ में कुझु जवाबदारनि बैंक जे गार्ड ऐं अमले ते तशदुद कयो। बैंक जे अंदरि भञ ड्राह बि कई आहे। अमले खे धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। पुलिस मूजिबि त बैंक अमले ऐं ॿोॾि मुतासिरीन में थियल झेड़े जी इतला ते पहुची कुझु माण्हुनि खे हिरासत में वठी माण्हुनि खे छिड़ विछिड़ कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।